सामने मोहतरम FM 101 मेगाहर्ट्ज़ से असीं रेडियो पाकिस्तान मिठी तव्हां सां मुखातिब आहियूं। हाज़िर आहियूं वञे मनपसंद प्रोग्राम सांगीड़न सार। चुली पौ मछपरे डुली छद मदे पसी वण वतन जा वड़की अची वे सजण ई साणे त्याणा सी विसरे। अस्सलाम वालेकुम सामीन, अॼो की सांझी वेल आवाज़ नगर जे सांगीड़न सार साण करे प्रोग्राम जे पेशकार मोहम्मद रमज़ान जूणे जो ऐं अवां जे मेज़बान नाज़ जमील अहमद खोसो तरफ़ां समूरे साणे वासिन के सिक ऐं सचाई जी सूखड़ी शाल क़बूल पवे। अॼु प्रोग्राम में मुझो फ़नी सहकारी साथी है तनवीर हुसैन शाह बुखारी। प्रोग्राम सांगीड़न सार जे इन सफ़र में असां ई अवां जो साथ बरक़रार रहंदो रात जो 8 बजे ताईं। लफ़्ज़नि ऐं गीतनि सां सजायल सांगीड़न सार जी इन माला के अॼु बि बणाईंदासीं अवां जे सदाबहार सुंदर समातन जी सूं। कॾहिं कॾहिं हालतनि जा हथ जॾहिं ज़िंदगी जे वण खे तूफ़ान बंजी लोॾे ऐं धोॾे छॾींदा आहिनि त उन मां हज़ारे हसरतनि जे पखियुनि जे आखिरनि सां गॾु सवी उमीदुनि जा पन बि छणी ऐं किरी वेंदा आहिनि। ईअं जी अंदरि जे जीअरे जहान में अॼु प्यार जे पखियुनि जा आखिरात कंहिं विसाली रुत जे हादसे में ख़ाली थी वेंदा आहिनि। ईअं जी मारी जी भेल खां पोइ झंग जा पखी रुली विछड़ी या मारिजी वेंदा आहिनि। ईअं ई रहिजी वेंदो आहे हीउ सुञो बाग़ जीवन जो। अलाए छो न चाहींदे बि असां बेरहम हालतनि जे हथनि खे रोके न आहियूं सघंदा ऐं न चाहींदे बि असां बेनाम हादसनि जो उनवान थी वेंदा आहियूं। अणहूंद जो ज़हर जॾहिं इंसान जी रग रग में रची वञे थी मिट्टी जो माण्हू जून जे सिज जीअं पची पवंदो आहे। मुसलसल नाकामियूं ऐं हर ऋण में हारूं जंहिंजो मुक़दर बणिजी वञनि ऐं जंहिंजे वजूद जे पखी लाइ कंहिं बि प्यार जे वण में आख़िर वॾण लाइ कटारी बाक़ी न बचे त पोइ हू छा करे। कुदरत जो अजीब रंग है, मोर बेहद सोनो पखी ज़रूर बनायो वियो है पर उनजो आवाज़ ऐं ॿोली समातन के वो सुरूर बख़्शे नाहे सघंदी जेको कारी कोयल जी कूक बख़्शींदी है। धरती जी मिट्टी भी हर हंधि हिकु जहिड़ी नाहे हूंदी, किथे पथरीला पहाड़ त किथे वरी सावन सलन सां ढकियल सावा मैदान त किथे भुरड़ वारी सहरा ऐं भिटूं। ईअं ई हर माण्हू जी क़िस्मत भी पंहिंजी आहे जेका न हिकु जहिड़ी आहे न हिकु रंग जी आहे, पर पोइ बि ज़िंदगी जो पंधु करिणो ई पवे थो ऐं जीअण कारण जतन बि कबा आहिनि। वक़्तु कॾहिं बि हिकु जहिड़ो नथो रहे, हर सोच के ॿी सोच शिकस्त ॾींदी रहे थी ऐं आहिस्ता आहिस्ता इंसान जो ख़्याल वजूद सभु कुझु तब्दील थींदो रहे थो। वक़्त जा अॼु केतिरा ई शहर अॼु सिर्फ़ु बेड़ा बंजी खुटजनि था ऐं वीरानियुनि में नवां शहर अचनि था। ज़िंदगी जे वसीरनि में ही अणटर तब्दीलियूं ईअं ईंदियूं आहिनि जो ख़बर बि नाहे पवंदी, पर पोइ बि तूफ़ाननि भरियल सागर में उम्मीद जो बेड़ो लुॾंदो ऐं अॻिते वधंदो रहे थो। इहो बि सच आहे त उमेद इंसान खे जीआरे थी ऐं नाउमेदी हुनखे बिना मौत मारे थी। पिंजरे जो पखी आज़ादी जी उमेद ते जिए थो ऐं ज़िंदगी जी तलख़ हक़ीक़त जो ज़हर ढुक ढुक पिए थो, पर तब्दीली जी आस के छॾे नथो सघे। दिल वही रहते हैं, जज्बात बदल जाते हैं, सोचने वालों के अंदाज बदल जाते हैं। वो जो हर बात पे देते थे हवाला मेरा, अब मेरे जिक्र पे वो बात बदल जाते हैं।
झोपड़िया बाहरा रात झांझर वगी, झोपड़िया बाहरा रात झांझर वगी, पेर कहंजा हुआ गेर मुँह खां बगी, पेर कहंजा हुआ गेर मुँह खां बगी, झोपड़िया बाहरा रात झांझर वगी, झोपड़िया बाहरा। झोपड़िया बाहरा झोपड़िया बाहरा रात झांझर वगी, झोपड़िया बाहरा रात झांझर वगी, पेर कहंजा हुआ केर मुँह खां बगी, पेर कहंजा हुआ केर मुँह खां बगी, झोपड़िया बाहरा रात झांझर वगी, झोपड़िया बाहरा। झोपड़िया बाहरा झोपड़िया बाहरा रात झांझर वगी, झोपड़िया बाहरा रात झांझर वगी, पेर कहंजा हुआ केर मुँह खां बगी, पेर कहंजा हुआ केर मुँह खां बगी, झोपड़िया बाहरा रात झांझर वगी, झोपड़िया बाहरा।
झूपड़िया ॿाहिरां रात झांझर वगी, झूपड़िया ॿाहिरां रात झांझर वगी। पेर कंहिंजा हुआ केर मूं खां भगी, पेर कंहिंजा हुआ केर मूं खां भगी। झूपड़िया ॿाहिरां रात झांझर